नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीतारोड में खबर ॾींदा हलूं त सिंधी अदबी संगत सिंध जे सॾ ते सिंधी अदबी संगत शाख सीतारोड पारां शाख सीतारोड जे सेक्रेटरी सलेमान सूमरो ऐं अॻूणे सेक्रेटरी वसीम आकाश जी अॻवानी में बैरिया टाउन सिंधी वसंदनि ढाइण खिलाफ़ शाख सीतारोड जे ऑफिस प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन मौके ते सहाफ़ियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे सलेमान सूमरो, मंज़ूर, आकाश, आसिफ ऐं ॿियनि चयो आहे त दुनिया जे समूरनि मुल्कनि में रहंदड़ सभिनी क़ौमुनि खे पंहिंजा बुनियादी हक़ हासिल, पर अफ़सोस सां चवणो थो पए त असां सिंधियुनि जे ॿियनि हक़नि सां गॾु असां खां असांजी धरती बि खसी पई वञे। मलिक रियाज़ ॾाढ ते क़दीम सिंधी वसंदनि ॻोठ ॾाहे असांखे असांजी धरती ते पनाहगीर करण ऐं उन जी साज़िश में अमल आसिफ ज़रदारी, मलिक असद सिकंदर ऐं मुराद अली शाह ऐं समूरी सिंध हुकूमत आहे, जंहिं जी असां भरपूर निंदा करियूं था। हिन चयो त जेकॾहिं हाणे बि सिंधियुनि अखि न पटी त ॾिसंदे ॾिसंदे सिंध फ़लस्तीन बणिजंदी वेंदी। तंहिं करे अचो त सभु गॾिजी ज़रदारी माफ़िया इन जे टोले जा रस्ता रोक करियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।